RBS बिज़नेस रिसर्च अकेडमी तरफ़ां तमामु दोस्तनि खे मां भलीकार चवां थो। अॼु हिन वीडियो में जेको मां डिस्कस कंदुमि कंटेंट उहो आहे त पंहिंजे डेटा में असां मिसिंग वेरिएबल खे कीअं आइडेंटिफाई कयूं, उनजा कहिड़ा टूल्स आहिनि, ऐं इन खां अलावा जेकॾहिं मिसिंग डेटा का अवेलेबल आहे तव्हांजे डेटा सेट में त तव्हां उनखे कीअं फिल कयो। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम सुमरो आहे ऐं मां शागिर्दी यूनिवर्सिटी पाकिस्तान सां तालुक़ रखां थो। अचो दोस्तों त ॾिसूं त सभ खां पहिरियां पंहिंजे डेटा सेट में डेटा खे मिसिंग डेटा ते ख़ासि तौर ते कीअं आइडेंटिफाई कयूं। सभ खां पहिरियों हिकिड़ो तरीक़ो जेको आहे उहो मिसिंग डेटा जो जेको आहे उहो आहे त तव्हां बाय आई माना पंहिंजी अखी ज़रिए सां जेको बि तव्हांजो डेटा सेट साम्हूं आहे, मिसाल जी सॼो डेटा सेट में साम्हूं आहे त हिन में जेके बि तव्हांजा मिसिंग आहिनि उहे तव्हां आइडेंटिफाई करे सघो था। मिसाल हिकिड़ो ही मिसिंग वेरिएबल आहे, हिकिड़ो ही मिसिंग वेरिएबल आहे ऐं हिकिड़ो ही मिसिंग वेरिएबल आहे, शइ ही बि आहे। पर इहे तव्हांजो डेटा सेट तमामु घणो आहे। मिसाल हिते मुंहिंजा ऑब्ज़र्वेशन्स आहिनि 103, पर जेकॾहिं इन खां वधीक तव्हां ऑब्ज़र्वेशन आहिनि ऐं बाय पंहिंजी अखि ज़रिए सां शायदि उहो मुमकिन नथो रहे त तव्हां मिसिंग डेटा खे आइडेंटिफाई करे सघो, लोकेट करे सघो, त उन जे लाइ अल्टरनेटिवली जेका ॿिया तरीक़ा बि आहिनि जंहिंमें टे तरीक़ा अचनि था, फ्रीक्वेंसीज़ ऐं सॉर्टिंग मेथड जंहिंमें असां असेंडिंग ऐं डिसेंडिंग ऑर्डर जे ज़रिए सां असां जेका पंहिंजे डेटा जे में का मिसिंग वेरिएबल उनखे आइडेंटिफाई करे सघूं था। ऐं जेको टियों तरीक़ो आहे उहो आहे एक्सेल डेटा शीट, जंहिंमें असांजे पूरी डेटा खे कॉपी करे ऐं असां उन डेटा खे वञी एक्सेल शीट में जेको आहे पेस्ट करे असां उते कुझु हिकिड़ो फार्मूलो आहे जंहिं ज़रिए सां असां इहो पंहिंजो ॻोल्हे सघूं था त किथे किथे असां डेटा सेट में मिसिंग वेरिएबल आहिनि। दोस्तों मिसिंग वेरिएबल जा जेको आहे छो थी उनजा खोड़ सारा असबाब आहिनि। इन वजह खां मुंहिंजी हिकिड़ी ॿी वीडियो आहे ऐं जेको आहे उनजी लिंक बि इन हेठि ॾिनल आहे, त उन लिंक ते जेको ते वञी करे तव्हां उन वीडियो खे ॾिसी सघो था त जंहिंमें तव्हां इहो ॼाणींदव त मिसिंग डेटा छो थींदी आहे। ऐं इन खां अलावा जेको डेटा सेट जेको मां इस्तेमालु करे रहियो आहियां फिक्शियस डेटा सेट जेको आहे इहो डेटा सेट हेठि लिंक में बि अवेलेबल आहे। तव्हां पंहिंजी प्रैक्टिस लाइ इन डेटा सेट खे डाउनलोड करे तव्हां इन ते साॻियो ई जेको आहे प्रैक्टिस करे सघो था। त सभ खां पहिरियों जेको ॻाल्हि हुई त सॉर्टिंग मेथड जे ज़रिए सां असां कीअं डेटा खे में जेके मिसिंग आहिनि उनखे आइडेंटिफाई करे सघूं। सभ खां पहिरियों अचो ॾिसूं त X1 में छा असांजो मिसिंग डेटा आहे या न आहे। इन वजह खां सभ खां पहिरियों हिनखे तव्हां सेट कंदव X1 खे, इहो वेरिएबल आहे, हीअ सभु वेरिएबल्स आहिनि, इहे असांजा सभु केसिस या रिस्पोंडेंट जा जेके इनसे रिस्पॉन्सिस आहिनि। हाणे वरी बि मां ॿुधाईंदुमि हिन डेटा सेट में जेको आहे उहे जेके केसिस आहिनि या रिस्पॉन्स 103 आहिनि, वेरिएबल जेके 18 वेरिएबल आहिनि। हाणे जेके तव्हां सिलेक्ट कई तव्हां राइट क्लिक कंदो माउस की त ही विंडो खुली ईंदी ऐं उन में तव्हांखे ॿ शयूं मिलंदियूं, सॉर्टिंग, सॉर्ट असेंडिंग ऐं सॉर्ट डिसेंडिंग। सभ खां पहिरियों असां सॉर्ट असेंडिंग कयूं था त असांखे ही जेको आहे सो तव्हांखे मिलंदो नंबर 1 जेके बि आहे जेको असेंडिंग में नंबर 1, नंबर 2, 3, 4, 5 त असां लिक्विड स्केल उहो 1 to 5 आहे। त तव्हां ॾिसंदो त ॾाढे शुरू में 1 आहे, आख़िर में असांजो 5 आहे। त हाणे हिन में जेको मिसिंग वेरिएबल अची वञे हुजे हा त उहो ज़ाहिर हिते कीअं थो अचे हा, छो जो 1 जेको आहे इन डॉट खां वधीक वॾो आहे, इन डॉट मीन्स नथिंग इज़ देयर, तो ही 1 खां वधीक। तो हाणे जीअं त असांजी हिन वेरिएबल में कंहिं क़िस्म जा मिसिंग डेटा आहे कोन, इन जे ज़रिए असांखे जेको आहे मिसिंग डेटा नज़र कोन थी अचे। मिसाल जो असां ॿियो कमु था कयूं X4 ते, जंहिंमें असांखे मिसिंग डेटा नज़र बि अची रही आहे। त X4 ते वञी करे तव्हां राइट क्लिक कंदव, हीअ विंडो खुली ईंदी, इन विंडो में वरी तव्हां असेंडिंग में ईंदव त तव्हांखे जॾहिं वियासीं त असांखे ख़बर पई त यार हिन में त काफ़ी मिसिंग वेरिएबल आहिनि। तव्हांजो हिकिड़ो इहो तरीक़ेकार आहे जंहिंसां तव्हां ॼाणे सघो था त तव्हांजे डेटा सेट में केतिरा मिसिंग वेरिएबल आहिनि। हाणे तव्हां हिनखे असेंडिंग ऑर्डर में कयो या तव्हां डिसेंडिंग ऑर्डर में कयो, इहा तव्हांजी मर्ज़ी आहे। ऐं उन खां पोइ जेको ॿियो मेथड आहे उहो आहे फ्रीक्वेंसीज़। हाणे फ्रीक्वेंसीज़ जे ज़रिए बि असां आइडेंटिफाई करे सघूं था। उहो कीअं कर, त इन लाइ असां एनालाइज़ में वेंदासीं, डिस्क्रिप्टिव स्टेटिस्टिक में वञी करे असां हिते फ्रीक्वेंसी टेबल मिलंदी असांखे, जंहिंखे असां क्लिक कंदासीं असांजे साम्हूं सभु फ्रीक्वेंसीज़ जी टेबल खुली ईंदी। हाणे हीअ जेके असांजा आहिनि इहे सभु असांजा वेरिएबल आहिनि। तव्हां हीअ ॾिसंदव हिते तव्हांखे सभु साॻियूं शयूं जेके तव्हांखे हिते मिली रहियूं आहिनि। त असांखे इनखे फ्रीक्वेंसीज़ लॻाइण जे लाइ असां छा कंदा आहियूं, सभु खां सिलेक्ट करे ऐं हीअ जेको आहे इनखे बटण इनखे प्रेस कंदासीं त असांजो सॼो हेॾे थी वेंदो।
ऐं तंहिंखां पोइ ही मुख़्तलिफ़ जेके आहिनि मेन्यूज़ आहिनि हिननि मुख़्तलिफ़ शयूं आहिनि मिसाल मीन मीडियन मोड आहे स्ट्रिंग डेविएशन आहे स्क्यूनेस आहे इहे सभु शयूं पर असां ॿिए हिन मां कंहिं बि शइ में इंट्रस्टेड न आहियूं असां सिर्फ़ु चाहियूं था त असांखे टेबल मिलनि फ्रीक्वेंसीस टेबल त उहो फ्रीक्वेंसी टेबल हासिलु करण लाइ असांखे इहो पक कयो त हिते इहो चेक लॻल आहे या न जेके चेक लॻल न हूंदो त तव्हांखे हिन क़िस्म जो मैसेज मिलंदो जंहिंमें इहो लिखियलु आहे त यू हैव टर्न्ड ऑफ ऑल द आउटपुट असां सॼा आउटपुट खे टर्न ऑफ कयो आहे छो जो न का असां हितो का शइ मेन्यू मां चेक कयो आहे ऐं न असां हिन खे बि अनचेक कयो त लिहाज़ा SPSS हाणे चए थो त मां का बि तव्हांखे आउटपुट कोन थो ॾेई सघां ऐं को बि तव्हांजो जेको आहे प्रोसीजर उनखे रन कोन थो करे सघां छो जो तव्हां मूंखे को कमांड ॾिनी कोन्हे हिन लाइ असांखे लाज़मी आहे त असां SPSS खे का कमांड ॾियो उन तरीक़ो या त तव्हां हिन मां ऑप्शन्स मां वञी करे सिलेक्ट कयो या तव्हां असांखे डिस्प्ले टेबल खपनि असां चेक कयोसीं उन खां पोइ असां ओके बटन ते दबाईंदासीं मुख़्तलिफ़ टेबल मिली मिसाल जे तौर ते हीउ जेको आहे तव्हांजो आहे त इन फ्रीक्वेंसीस आहे टाइटल आहे उन खां पोइ स्टेटिस्टिक आहे स्टेटिस्टिक में वञी करे असांखे टेबल मिले थी जंहिंमें तव्हां सम्झी सघो था त हिन में तव्हांखे वन जेको आहे उन में असांजे टोटल जेके एन आहे जेके नंबर ऑफ रिस्पॉन्सिस आहिनि उहे 103 आहिनि ऐं 0 मिसिंग आहे X2 में जेको आहे असांजा 2 जेके आहिनि से मिस आहिनि ऐं 101 असांखे रिस्पॉन्स मिलिया आहे 101 ॿिन्ही जोड़ींदो त तव्हांखे 103 मिलंदा X4 में वरी तव्हांखे 6 मिसिंग वेरिएबल मिलनि था ऐं 97 असांखे फील्ड मिलनि था भरियल मिलनि था इस सां तव्हांजी तक़रीबन सभिनी में जेको आहे मिसिंग वेरिएबल आहिनि इन खां पोइ हीअ वरी मुख़्तलिफ़ टेबल आहे मिसाल X4 खे ॻोल्हे करे हिनखे असां क्लिक कयोसीं त असांखे X4 में इहा मिसिंग जेको आहे वेरिएबल असांखे 6 आहिनि हाणे जेके मिसिंग वेरिएबल आहिनि असांखे ई फिल करणा आहिनि यानी हिन फ्रीक्वेंसीज़ में असांजो साबित थी वियो त असांजे डेटा में कुझु मिसिंग वेरिएबल आहे हाणे इन मिसिंग वेरिएबल खे कीअं जेको टियों तरीक़ो उहो आहे उहो कहिड़ो आहे अचो उन तरफ़ हलूं अच्छा दोस्तों जेको टियों मिसिंग वेरिएबल जो फाइंड ॻोल्हण जो उहो तरीक़ो आहे एक्सेल डेटा शीट एक्सेल डेटा शीट काफ़ी दफ़ा इस्तेमालु कयो ॾाढो पावरफुल टूल आहे अचो त इन टूल खे में बि थोरो कमु करे वठूं ॾिसूं त आइडेंटिफाई कयूं पंहिंजी मिसिंग डेटा खे इन जे लाइ सभ खां पहिरियों कंट्रोल ऑल ऐं कंट्रोल C सिलेक्ट करे ऐं तंहिंखां पोइ असां पंहिंजी एक्सेल डेटा शीट खोलींदासीं पहिरियों दोस्तो असां पंहिंजे एक्सेल डेटा शीट ते अची वियासीं जेका मूं डेटा उतां कॉपी कई उहा साॻी डेटा मूं हिन में हीअ साॻी डेटा मूं पेस्ट कई आहे अचो त हिनखे हिकु नंढे फॉर्मूले ज़रिए सां असां ॻोल्हियूं त असांजा मिसिंग जेके आहिनि सेल्स कहिड़ा आहिनि हिन में हीअ हर हिक खे असां सेल चवंदा आहियूं हीअ मिस्ड आहे हीअ फिल्ड आहे त हाणे इन खां आख़िर में बिल्कुलु हिते असां अची करे हिकिड़ो नंढो फॉर्मूलो लिखंदासीं इन फॉर्मूले लिखण लाइ सभ खां पहिरियों असां इक्वल या बराबरि निशान ॾींदासीं उन खां पोइ असां लिखंदासीं ब्लैंक जीअं ब्लैंक लिखंदासीं त असांखे अची वेंदो काउंट ब्लैंक या ब्लैंक लिखो या वरी पूरो जेको आहे उहो आहे काउंट ब्लैंक त तॾहिं बि साॻी अची वेंदी जॾहिं हीअ अची वियो ऑप्शन त तव्हां हिनखे डबल क्लिक करे तव्हां हुनखे आणींदव पर इन खां अॻु में तव्हां ॾिसो हीअ लिखियलु आहे त काउंट द नंबर ऑफ द MPT सेल इन द स्पेसिफाइड रेंज ऑफ द सेल इन कमांड जो हिन फॉर्मूला मक़सदु हीअ आहे त MPT जे ख़ाली सेल आहे उहे केतिरा आहिनि हिनखे तव्हां डबल क्लिक कनि त इहो अची वेंदो हाणे असांखे ॾियणी आहे रेंज ॾियण लाइ तरीक़ो हिकिड़ो इहो आहे त हिनखे जिते जिते तव्हांखे ॾियणी उनखे तव्हां सिलेक्ट कंदो त तव्हांखे रेंज अची वेंदी हाणे का रेंज तव्हांखे अचे थी उहा तव्हांखे अचे थी A1 यानी A1 खां यानी हीअ A तव्हांजो कॉलम आहे हीअ हिनजो सेल आहे वठी करे R1 ताईं हीअ R तव्हांजो कॉलम आहे हिनजो हीअ RE1 जेको हुनजो सेल आहे हिनखे तव्हां इंटर कंदव त तव्हां जॾहिं बि अची वेंदी या तव्हां हीअ नथा करणु चाहियो त पोइ तव्हां हिनजो लिखो A1 डबल डॉट ऐं उन खां पोइ तव्हांजो आहे R1 जीअं तव्हां ॾींदो त ॾिसो तव्हां हीअ मां नोट कयो त हीअ तव्हांखे हिते मुख़्तलिफ़ हिकिड़ो कॉलम जेको सॼा जेके सेल आहे इहो सेल सिलेक्ट थी वियो आहे इन जो सबबु इहो आहे त असांखे फॉर्मूलो ॾिनो आहे उन खां पोइ तव्हां ब्रैकेट खे ओवर करे हिते प्रेस बटन कंदो त सॉरी जे तव्हां इंटर बटन खे प्रेस कंदो तव्हांखे हाणे हिते असांखे जेको पहिरियों आहे उहो 0 ईंदो आहे 0 जो मक़सदु इहो आहे त हिन पूरे सेल में का बि असांखे मिसिंग वैल्यू कोन्हे हाणे हिते हिकिड़ी मिसिंग वैल्यू रिपोर्ट आहे ॾिसो त ॿियनि जेके आहिनि से जेके तव्हांजा हीअ आहिनि हिननि में किथे किथे मिसिंग वेरिएबल आहिनि हिन जे लाइ तव्हां हिनखे सिलेक्ट करे हिते तव्हांखे हिकिड़ो डॉट मिले थो ऐं डॉट खे तव्हां जीअं रखंदो तव्हां प्लस जो बटन नज़र ईंदो ऐं हिनखे सिलेक्ट करे ऐं तव्हां हिनखे हेठि खणी वञो ड्रैग डाउन कयो
हिते हिनखे तव्हां छॾे ॾियो बटण खे त तव्हांखे हिते किथे 0 मिलंदो, किथे 0 खां मथे वैल्यू मिलंदा। जिते 0 आहे, मिसाल टिनि में आहे, हिन सॼी डेटा में तव्हांखे किथे बि को मिसिंग वेरिएबल न मिलंदो, छो जो असांखे 0 0 आहे। पर हिते असां ॾिसूं था त असांखे 2 मिसिंग वेरिएबल 2 हाणे हिन डेटा सेल में असांखे 2 मिसिंग वेरिएबल आहे, हिकिड़ो हीअ आहे ऐं हिकिड़ो हीअ आहे। ऐं जिते जिते हाणे तव्हां ॾिसंदा जिते जिते तव्हांखे 2 खां वधीक 0 खां वधीक वैल्यू मिलनि था, इन मक़सदु आहे त उन सेल में असां वटि मिसिंग वेरिएबल आहे। हीअ बि मिस आहे ऐं हीअ बि आहे। त प्यारे दोस्तों, हिकिड़ो इहो बि तरीक़ो आहे जंहिं ज़रिए सां तव्हां पंहिंजी डेटा में मिसिंग वेरिएबल खे आइडेंटिफाई बि करे सघो था। अचो त हाणे ॿिए तरफ़ हलो त असां इन मिसिंग डेटा जेका असांखे ज़ाहिर थी आहे, इन मिसिंग डेटा खे फिल कीअं पंहिंजे SPSS जे पेज अची वियासीं। हाणे हिन में असां वटि जेके तरीक़ा आहे त डेटा खे कीअं फिल कयूं। हाणे इन जे लाइ असां वटि 3 तरीक़ा आहिनि: मीन रिप्लेसमेंट, नियरेस्ट नाइबर ऐं डिलीशन। अचो त पहिरियों असां हिनखे रिप्लेस करण लाइ छा करणु घुरिजे। रिप्लेस करण लाइ असांखे सभ खां पहिरियों ईंदासीं असां रीकोड सेम वेरिएबल, यानी साॻी वेरिएबल खे असांखे रीकोड करणो आहे, ॿीहर हुनखे ॿियो कोड ॾियणो आहे। इन हवाले खां कीअं असां रीकोड जी ऑप्शन किथां मिलूं, इन लाइ सभ खां पहिरीं ट्रांसफॉर्म में वेंदासीं ऐं असांखे रीकोड इन सेम वेरिएबल असांखे मिलंदो। हिनखे डबल क्लिक कंदासीं त असांखे हीअ विंडो खुली ईंदी। हाणे हिन में सभ खां पहिरीं ॾिसंदा त रीकोड इन सेम वेरिएबल जेको आहे हिन कमांड में असांजो नालो आहे ऐं साॻियो ई असांजी फ्रीक्वेंसीज़ में चयोसीं सिलेक्ट ऑल वेरिएबल ऐं हिनखे तव्हां हिन तरफ़ जेको आहे मोकिलींदो ऐं तंहिंखां पोइ असांखे मिलंदो ओल्ड ऐं न्यू वेरिएबल। ओल्ड ऐं न्यू वेरिएबल क्लिक कंदो त असांखे वरी ॿी विंडो मिलंदी जंहिंमें आहे त रीकोड इंटू सेम वेरिएबल, यानी असां ओल्ड जेको वैल्यू आहे असां हुनखे नए वैल्यू में जेको आहे चेंज कयूं था। हाणे इन जो मक़सदु आहे त वेरिएबल साॻियो ई आहे पर उनजो कोड असां चेंज कयूं था। ओल्ड में असां वटि जेको आहे वैल्यू, हिन में असांखे 3 शयूं मिलनि थियूं। इन में 3 शयूं आहिनि, इहे 3 शयूं आहिनि: सिस्टम मिसिंग या यूज़र मिसिंग ऐं रेंज। सिस्टम मिसिंग जो मक़सदु इहो आहे त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हां डेटा सेट जे आख़िर में तव्हां ॾिसंदव त तव्हांखे कुझु डॉट्स मिलंदा, यानी तव्हां उन में को फिल त कोन कयो, उहो त सेल बि न, पर हिकिड़ा डॉट्स तव्हांखे मिलंदा। हाणे इहो डॉट जेको आहे उहो सिस्टम मिसिंग आहे। जिते जिते तव्हांजो डॉट हूंदो SPSS उनखे मिसिंग डेटा तौरु जेको आहे उहो तस्लीम कंदो आहे, उनखे ट्रीट कंदो आहे। ऐं ॿियो आहे यूज़र मिसिंग, यानी तव्हांजे ज़रिए सां का शइ मिस थी वई, इहो यूज़र मिसिंग थी वियो। ॿी आहे रेंज, की तव्हांजो रेंज में को वधीक आहे त तव्हांजी रेंज ॾेई सघो था। पर असां टू बी ऑन सेफ साइड असांजो जेकी बि मिसिंग वेरिएबल आहे उहो जो सबबु या त सिस्टम मिसिंग वेरिएबल आहे या यूज़र आहे, जेको बि सबबु आहे, पर हिन ज़रिए सां उहे ॿई फिल थी वेंदा। जेके तव्हां सिस्टम मिसिंग में कंदव त जेके सिस्टम मिसिंग वारा आहिनि उहे फिल थी वेंदा, यूज़र मिसिंग वारा फिल न थींदा। इन करे असांखे ॿिन्ही खे फिल करणो आहे त तव्हां इनखे सिलेक्ट कयो। तंहिंखां पोइ न्यू वेरिएबल में अचो ऐं हिते हिकिड़ो अहिड़ो यूनिक वैल्यू रखो जेको तव्हांजी रेंज खां ॿाहिरि हुजे। रेंज जो मक़सदु इहो आहे त 1 to 5 लिकर्ड स्केल आहे असांजो, उन खां बिल्कुलु ॿाहिरि हुजे। हाणे मिसाल मां हिते 1 - 1 रखियो, जीअं मूं -1 रखियो त तव्हां नोट कयो हूंदो त हीउ A जो कॉलम आहे, बटण आहे, इहो एक्टिव थी वियो। हाणे जीअं तव्हां हिनखे क्लिक कंदव त इहो हिन -1 हिन कॉलम मां हिन कॉलम में अची वियो। हाणे हिन जो मक़सदु आहे हिते तव्हांखे मैसेज मिले थो ओल्ड कन्वर्टेड इंटू न्यू, यानी पुराणो नए में तब्दील थी वियो। हाणे ओल्ड असांजो छा हुयो, मिसिंग हुयो, यानी ॾिसो हिते असांजो कुझु बि कोन हुयो। हाणे इहो कन्वर्ट थी वियो नए में, नयो असांजो कहिड़ो आहे -1। हाणे हिकिड़ो इहो प्रोसेस थी वियो। हाणे हिनखे कंटिन्यू कंदासीं ऐं प्रेस कंदासीं, तव्हां ॾिसंदव त जिते जिते असांजा ख़ाली कॉलम उते असांजो -1 अची विया। जीअं एक्सपोर्ट में असांजो सभु -1 अची विया। हाणे वरी असां फ्रीक्वेंसीज़ में वञूं था, ॾिसूं त असांजो बाक़ी फिल थी विया फ्रीक्वेंसीज़ ऐं ओके। हिन में कंहिं क़िस्म को मिसिंग वेरिएबल मिली न रहियो आहे, छो जेके बि असांजा हुया उहे असांजा -1 सां उहे फिल थी चुको आहे। जेका अॻु में असां साॻी फ्रीक्वेंसीज़ कढियूंसीं उनजी बि तव्हां फ्रीक्वेंसी स्टेटिस्टिक टेबल ॾिसो, तव्हांखे मिसिंग वेरिएबल मिलनि था। ऐं हिन में बि तव्हांखे स्टेटिस्टिक टेबल में, पर हिन में आहे, पर हिन में कंहिं बि क़िस्म मिसिंग वेरिएबल न आहे, छो जेके बि मिसिंग वेरिएबल असां उहे फिल करे छॾियासीं -1 सां। अच्छा, वरी असां हुन पंहिंजी टेबल ते अची वियासीं। हाणे असां छा कंदासीं, SPSS खे इहो ॿुधाईंदासीं जेके मिसिंग वेरिएबल जेके -1 इहे असल में मिसिंग वेरिएबल आहे। तव्हां हिनखे डेटा में क्लिक न कयो त उन लाइ छा तरीक़ो आहे त तव्हां वेरिएबल व्यू में वेंदो, वेरिएबल व्यू में अची वियासीं त असांखे हीअ विंडो खुली आहे मिसिंग वेरिएबल जो। त हाणे सभ खां पहिरीं असां छा कंदासीं, कंहिं हिकिड़े खे क्लिक कयासीं, असांखे चए थो सभ खां पहिरीं मिसिंग वेरिएबल आहिनि
यकीन तौर ते मिसिंग वेरिएबल आहिनि त असां नो मिसिंग वेरिएबल खे असां सिलेक्ट न कंदासीं, बल्कि डिस्क्रीट मुख़्तलिफ़ मिसिंग वेरिएबल उनखे असां ॾींदासीं। हाणे असां जेको मिसिंग वेरिएबल हो असांजो हो -1 जी ज़रिए सां उनखे ज़ाहिर कयोसीं। त जेके तव्हांजो ॿियो बि आहे, जेके तव्हां -8 सां ज़ाहिर कयो आहे, कंहिंखे 9 सां ज़ाहिर कयो आहे, 9 सां उहो बि तव्हां ॾेई सघो था, पर असां -1 ते ॾींदासीं। ॿी आहे रेंज, ॿार -1 सां असां ओके कयोसीं त असांखे ख़बर पइजी त हाणे SPSS छा कंदो, जेके बि जिते बि -1 आहे हिन सेल में सिर्फ़ु उन में ई -1 खे मिसिंग तौर ते ट्रीट कंदो, ॿिए कंहिंमें बि न। हाणे असांखे त पोइ डेटा ते इहा अप्लाई करिणो आहे त पोइ छा कंदासीं, असां 1 बाय 1 कंदा वेंदासीं, और 1 बाय 1 कंदासीं इहो काफ़ी ट्रिकी ऐं टाइम कंज़्यूमिंग आहे, काफ़ी कोशिशि करणी पवंदी। हाणे शइ खां बचण जे लाइ असां छा कंदासीं, हिनखे कॉपी कंदासीं ऐं पोइ सॼी खे सिलेक्ट करे प्रेस कंदासीं त इहा सॼी कमांड जेको आहे सॼी मथां अप्लाई थी वेंदी। डेटा बि ईंदो त हाणे तव्हांखे वरी असां ॾिसंदासीं, ईयर फ्रीक्वेंसीज़ में वियासीं, ओके कयोसीं, ऐं तंहिंखां पोइ त हाणे असांखे हिन डेटा में वरी 3 टेबल जेका फ्रीक्वेंसीज़ आहे, जेका पहिरीं, ॿी ऐं टी जेका असांजी स्टैटिस्टिक टेबल आहे, इन में वरी तव्हांखे मिसिंग वेरिएबल नज़र अचनि था। छो जेको असां -1 जिते जिते फिल कयोसीं असां हुनखे SPSS खां खे ॿुधायोसीं त इहा मिसिंग वेरिएबल आहे। हाणे असल में असांजी मिसिंग वेरिएबल, हाणे असांजो तरीक़ेकार ॿियो थींदो त इन मिसिंग वेरिएबल खे फिल कीअं कयूं। हाणे इन मिसिंग वेरिएबल खे फिल कीअं कयूं, इन जो तरीक़ो ॾाढो आसान आहे। वरी असां पंहिंजे ट्रांसफॉर्म में वेंदासीं। हाणे असां वेंदासीं रिप्लेस मिसिंग वेरिएबल, हिन जेको ऑप्शन ते ईंदासीं, रिप्लेस मिसिंग वेरिएबल, इनखे जॾहिं क्लिक कयोसीं त हीअ विंडो खुली ईंदी। हाणे असां जेके बि वेरिएबल असां हिनखे वरी ॿीहर हिन शिफ्ट कंदासीं पंहिंजे न्यू वेरिएबल में। हाणे जॾहिं असां अचे त असांखे हीउ जेको नेम एंड मेथड इहो असांखे इनएक्टिव मिले। हाणे हिनखे एक्टिव कीअं कजे, कंहिं बि हिक खे सेट कयोसीं त इहो एक्टिव थी वियो। हाणे तव्हां ॾिसो x1 ऐं जेको हिते x1 हिते x1 जेको असांजो आहे बार ऐं 1। हाणे हीअ सीरियल मीन हीअ बिल्कुलु चेंज थी वियो आहे। हिकिड़ो असांजा नया वेरिएबल यानी जेके बि असांजा वेरिएबल 18 वेरिएबल आहिनि असांजा, उन जे मुक़ाबले में 18 ॿिया वेरिएबल क्रिएट थी विया। ऐं इहे वेरिएबल तव्हांखे हिन साइड ते तव्हांखे मिलंदा। त हाणे इन हवाले खां असां छा कंदासीं, असां कुझु ऑप्शन्स आहिनि जेके अॻु में बि तव्हांखे ॿुधायो आहे त मीन रिप्लेसमेंट आहे, त उहो तव्हां सीरीज़ मीन जे सां कयो था। मीन ऑफ नाइबर पॉइंट्स यानी उनजी चौधारी जेके बि पॉइंट्स आहिनि उहो उन जो मीन कढी करे उन सां कयो, या ॿियो को मीन ऑफ नियर बाय पॉइंट्स सां इहो कयो मीडियन। पर असां सीरीज़ मीन खे प्रिफर कंदासीं। इन सभु इहो आहे त सीरीज़ मीन सां तव्हांजी डेटा जेका उहा इन्फ्लेट या डिफ्लेट न थींदी। तंहिंखां पोइ ओके खे प्रेस कंदासीं त असांखे हिकु ॿी जेको आहे सो विंडो खुलींदी जंहिंमें असां हलूं पिया। हीअ असांजी विंडो खुली आई आहे, जंहिंमें तव्हां ॾिसो था त x1 जंहिंमें को बि मिसिंग वेरिएबल न हुयो, तंहिं करे को बि मिसिंग वेरिएबल फिल न थियो हिन सां। x2 में 2 मिसिंग वेरिएबल, x4 में असांजा 6 मिसिंग वेरिएबल फिल थिया आहिनि। त हाणे जेका बि असांजी मिसिंग डेटा आहे उहा असांजी सॼी फिल थी वई आहे। हाणे तव्हां ॾिसंदो तव्हांखे हिते मुख़्तलिफ़ जेके इहे सभु कॉलम नज़र आया, जिते जिते असांजी मिसिंग डेटा आहे उहा सॼी असांजी फिल थी वई आहे। ऐं हिन x4 में तव्हां भले डिसेंडिंग कयो या असेंडिंग, तव्हांखे को बि मिसिंग कॉलम कोन मिलंदो, छो जो असांजी जेका बि डेटा आहे उहा सॼी फिल थी चुकी आहे। ऐं तंहिंखां पोइ तव्हांखे आख़िर में हिन तरफ़ बि तव्हां ॾिसंदो वेरिएबल व्यू में त तव्हांखे इहे सभु वेरिएबल तव्हांखे हिते मिलंदा। त इन तरीक़े सां दोस्तो असांजी जेका डेटा मिसिंग डेटा आहे उहा फिल थी वई। ऐं वरी बि हिनखे थोरो इंश्योर कयूं, वरी फ्रीक्वेंसीज़ में वञूं, वरी हिनखे क्लिक कंदासीं त हाणे असांखे रीसेट ते बटन दॿाइणो आहे। त रीसेट सां थींदो जेका बि पोज़ीशन पहिरीं पोज़ीशन उन पोज़ीशन ते अची वेंदासीं। रीसेट खे बटन दॿायोसीं त सभु हाणे असां इन 18 कॉलम इन में इंट्रस्टेड आहियूं, असां हिन में इंट्रस्टेड। हिनखे तव्हां सिलेक्ट कंदो, सिलेक्ट करे ऐं तव्हां हेॾे मूव कंदो त तव्हांजी बटन एक्टिव थींदो। हिनखे ओके कंदो त तव्हांखे वरी रिज़ल्ट मिलंदा। साॻी जेका आहे स्टैटिक्स उन में टेबल में तव्हांखे को बि मिसिंग वेरिएबल कोन्हे। दोस्तों हीउ हिकिड़ो नंढो प्रैक्टिकल हुयो जंहिंमें असां इहो सिखियोसीं त आइडेंटिफाई कीअं कयो मिसिंग डेटा खे, ऐं उन मिसिंग डेटा खे आइडेंटिफाई करण खां पोइ जेके का मिसिंग डेटा दस्तियाब आहे जहिड़ा डेटा सेट में, त तव्हां उनखे कीअं रिप्लेस कयो कंहिं कंहिं वेल्यू ज़रिए सां। उमेद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ॾाढी पसंदि आई हूंदी ऐं तव्हां लाइ ॾाढी कारगर साबित थी हूंदी जेके तव्हां हिन वक़्तु SPSS सिखी रहिया आहियो। ऐं इन हवाले खां तव्हांखे रिक्वेस्ट बि कंदुसि आख़िर में त हिन
जेको आहे सो वीडियो खे तव्हां लाइक कयो, शेयर कयो ऐं हिन जे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं वधि खां वधि जेको आहे जेको हीउ मैसेज आहे, तरबियत जो सिलसिलो आहे, इहो मुख़्तलिफ़ दोस्तनि ताईं पुॼे। तव्हांजी वॾी महिरबानी।